ओठो तमाम जल्द गुलाम के मोचड़ा हणंदो, मीरा जो इलाज कराइजे या राणे जो, रबन सोच वीचार में, कमाल खान समूरे ॾोहनि खां आज़ाद, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी अजीब व गरीब कहानी। मोज़ीज़ नाज़रीन गिरामी अस्सलाम वालेकुम। दोस्तों कीअं आहियो? उम्मीद आहे तव्हां सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों वीडियो शुरू करण खां पहिरियां हिकु नंढड़ी गुज़ारिश आहे त जेकॾहिं तव्हां असांजी हिन वीडियो खे लाइक न कयो त लाइक करे छॾींदा ऐं चैनल ते नवां आहियो त चैनल खे सब्सक्राइब करे छॾींदा ऐं घंटी जे बटन खे आल ते सेट करे छॾींदा जीअं त असांजी हर नई वीडियो ईंदा तव्हां ताईं बासानी पहुची सघे। दोस्तों हलूं था पंहिंजी मेन वीडियो जी तरफ़। ओठो हाणे गुलाम खे मोचड़ा हणंदो, मीरा चरी सॼे घर लाइ मथे जो सूर, हवा जे रुख जीअं बदिलजंदड़, ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जी कहानी। कमेंट में ड्रामा खे बंदि कराइण जी अपील। दोस्तों छा ड्रामा वाक़ई बेज़ार कंदड़ आहे या ड्रामे खे अञा हलाइणु घुरिजे? ड्रामा सीरियल ज़हर ज़िंदगी जे मुतालिक़ पंहिंजी क़ीमती राय जो इज़हार कमेंट सेक्शन में कंदा ऐं अहिड़े क़िस्म जा ड्रामा अपडेट ॾिसण जे लाइ असांजे हिन यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो।